इस्लामकोट में गोड़ाणो डैम एरिया के मुतासिर ॻोठाणनि औरतुनि ऐं ॿारनि समेत वाइदा वफ़ा न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SSU जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब ॻोठ सुलेमान हजाम जे रहवासियुनि उर्स हजाम, आरिब, इब्राहिम, मुराद, कासिम ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो आहे। उन्हनि चयो आहे त गोड़ाणो डैम सबबि असां जूं ज़मीनूं ऐं घर मुतासिर थिया, पर असांखे न मुआवज़ो मिलियो ऐं न ई वरी वज़ीफ़ो ॾिनो वञे थो। मुसलसल एहतजाज बाद कंपनी जेके वाइदा कया उन्हनि ते अमल न पियो कयो वञे। उन्हनि जो चवणु हो त डैम सबबि असांजा पाणीअ जा खूह खारा थी विया, रोड बंदि कयो वियो त 5 किलोमीटर पंधु करे रोड ते वञणो पवे थो। चूंडियल नुमाइंदनि बि मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़तमु करायो, पर हाणे मिलण लाइ तयारु न आहिनि। मनहड़ो वेझो यूनियन काउंसिल खैरवा में बासरनि जे ज़मीनुनि ऐं ॻोठनि मां नेकाल थियल पाणी घारो हणी मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। SSU जे रिपोर्टर वाहिद बख्श लाशारी मूजिब ॻोठ समी जो तड़, ॻोठ ख़ैर मोहम्मद लाशारी, ॻोठ फरीद लाशारी ऐं ॿियनि ॻोठनि खे पाणी मुकमल ॿोड़े छॾियो, जंहिं बाद ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत पाणी खे बंदि ॿधी रहिया आहिनि। ॻोठाणनि ख़ैर मोहम्मद लाशारी, इरफान लाशारी, फरहान लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे यूनियन काउंसिल खैरवा जे चूंडियल नुमाइंदनि का बि मदद नाहे कई। खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। काज़ी अहमद वेझो कच्चे जी ॿोॾ वारनि इलाइक़नि किशोरपुर, ॻोठ इस्माइल भंड ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि में रेंजर्स जे जवाननि पहुची मुतासिरनि में राशन विरहायो। SSU जे रिपोर्टर जावेद अली सियाल मूजिब उन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो चवणु हुयो त असां वटि AC ऐं मुख़्तियारकार काज़ी अहमद समेत चूंडियल नुमाइंदा तोड़ी ॿियो केर बि लड़ी नाहे आयो। उन्हनि चयो आहे त पाकिस्तान रेंजर्स जे जवाननि जा थोराइता आहियूं, जिन खे राशन वग़ैरह फ़राहम कयो आहे। शहदादपुर शहर जे वार्ड नंबर 3 ऐं 4 जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ रतोदेरो मेन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SSU जे रिपोर्टर घंवर बिरोही मूजिब लग़ारी पाड़े, अली आबाद पाड़े ऐं बाकर आबाद पाड़े जे रहवासियुनि बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ बशीर खोसो, नियाज़ लांघा, अमानुल्ला भट्टी ऐं अयास चांडियो जे अॻवाणीअ में मस्तोई पाड़े में टायर साड़े रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हुयो त बरसाति खे बंदि थींदे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर शहर जे वार्डनि मां बरसाती गंदो पाणी नेकाल न थी सघियो आहे। हैदराबाद में प्रेस क्लब में मोहम्मद फैसल, सुहेल, आमिर, मसमात सकीना ऐं हाफ़िज़ अफ़ज़ाल बिल्डरनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे इंसाफ़ जी घुर कई आहे। SSU जे रिपोर्टर फ़ाज़िल चन्ना मूजिब हुननि इल्ज़ाम हयो आहे त 2016 में तार आर्केड जे नाले सां अदील मुस्तफ़ा, जुनेद ख़ान, ग़ुलाम फरीद ऐं ॿियनि लतीफ़ाबाद नंबर 8 ऐं 10 में फ्लैट ठाहिण जी स्कीम शुरू कई, जंहिंमें शबीर आर्केड बि शामिल आहे। हुननि जो चवणु हो त असां जॾहिं फ्लैट बुक कराया हुआ उन वक़्तु हर फ्लैट जी क़ीमत 50 लख रुपया हुई, जेके असां भरिया। हिन वक़्तु उन्हनि फ्लैटनि जी क़ीमत करोड़ रुपया थी वई आहे। बिल्डर्स लालच में अची 14 फ्लैट 39 माण्हुनि खे विकिरो कया ऐं पाण फ़रार थी विया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त फ्रॉडी बिल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। टंडो ग़ुलाम अली वार्ड नंबर 7 मेन प्राइमरी स्कूल वटि PPHI ज़िलाबद्दीन ऐं जमियतुल उलमा इस्लाम यूनिट हाफ़िज़ ज़ुबैर अहमद मेमण बोर्ड मुतासिरनि लाइ 1 ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई। SSU जे रिपोर्टर जब्बार भट्टी मूजिब कैंप में मरीज़नि जो मुआइनो कयो वियो, उन सां गॾु दवाऊं बि पिणु मुफ़्त में ॾिनियूं वयूं। मेडिकल ऑफिसर हेडक्वार्टर डॉक्टर सुहेल अहमद अब्बासी, एग्ज़िक्यूटिव मॉनिटरिंग ऑफिसर आमिर मतीन, नियाज़ अहमद सुमरो ऐं ॿियनि कैंप जो दौरो कयो। जरवार ऐं भरपासे जे ॻोठनि में जानवरनि में पुरस्रार बीमारियूं पखिड़िजी वयूं, केतिरा ई ढोर मरी विया। SSU जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिब मुख़्तलिफ़ ॻोठनि में 50 खां वधीक चौपायो माल मरी वियो। ॻोठ मीरखान गबूल, यारो लुंड, बानू ख़ुश्क, मोहम्मद अली बोज़दार ऐं ॿियनि इलाइक़नि में मरी वियल चौपायो माल बरसाती पाणी ऐं रोडनि ते पयल आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे सदन चौपाए माल खे बचायो वञे। नवाबाद जे गवर्नमेंट हाई स्कूल में ZMT प्राइमरी हेल्थ केयर नेटवर्क जे सहकार ऐं नवाबज़ादा ॼाम शबीर अली ख़ान ऐं नवाबज़ादा ॼाम शहबाज़ अली ख़ान जी कोशिशुनि सां 1 ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। SSU जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिब फ्री मेडिकल कैंप में भरपासे जे ॻोठनि तोड़ी शहर जे रहवासियुनि वॾे अंग में पंहिंजा तिबी मुआइना कराया।
फ्री मेडिकल कैंप में मुल्क के नाम डॉक्टर नवाबाद और भरपासे के रहवासियों के मरीज़न जा टेस्ट और तिबी मुआयना करे दवाऊं दिनियूं। PPMP नवाबजादा जाम शबीर अली खान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सभिनी जो फ़र्ज़ आहे त हिन मुसीबत के वक्त में पंहिंजे अवाम सां गॾु हुजूं। उन मौके ते साणस गॾु सैयद मुमताज़ अली उर्फ पप्पू शाह, हेड मास्टर मोलचंद सोटहर, डॉक्टर राजकुमार सोटहर, सरवरी शाहनवाज़ महर ऐं ॿिया बि हुआ। थाणो बोला खान में नेशनल माइनॉरिटी कमीशन पाकिस्तान के चेयरमैन चेलाराम केवलानी थाणे अहमद खान में बोर्ड मुतासरन के राशन बैग्स, मिनरल वाटर और जूस समेत बियो सामान विरहायो। SS न्यूज़ के रिपोर्टर राशिद नवाज़ मंगणहार मूजिब चेलाराम केवलानी बोर्ड मुतासिर ॿारनि में रोक रक़म पिण तक़सीम कई। उन मौके ते ॻाल्हि ॿोल कंदे उन चयो आहे त सिंध में बरसात वॾी तबाही आंदी आहे। लखें माण्हू बेघर थिया आहिनि। सुरंदीअ वारनि खे घुर्जे त अॻिते अचनि हिननि मिसकीननि ऐं पेरें उघाड़नि जी मदद कनि। हैदराबाद में सिंध अवामी फ़ोरम के मेडिकल रिलीफ टीम बरसात मुतासरन जो चेकअप करे दवाऊं दिनियूं। SS न्यूज़ के रिपोर्टर फाजिल चन्ना मूजिब सिंध अवामी फ़ोरम के सदर हबीब जतोई, डॉक्टर अनवर हाजाणो, एडवोकेट असलम लगारी, डॉक्टर अमर शी ठाकर और ॿियनि जी अॻवाणी में लांडी वंगे ओठा में बरसात मुतासरन जो इलाज करे दवाऊं दिनियूं। उन मौके ते हुननि चयो आहे त हिन ॾुखीअ घड़ीअ में पंहिंजी बरसात मुतासरन सां गॾु आहियूं। असां सॼे सिंध में बरसात मुतासरन वटि वञी मदद करे रहिया आहियूं। उन्हनि जा ॾुख दर्द असांजा पंहिंजा ॾुख दर्द आहिनि। शहदादपुर में अवामी तहरीक ज़िले सांगड़ तरफ़ां वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पमहर मूजिब आलिम लगारी, दानिश मेघवार, शमन सरीवाल, बालम भील, राणो भील, औरतुनि ऐं ॿारनि समेत ॻोठ शेर खान लगारी ऐं आसपास मां बरसात, सिमनालन ऐं लुंडी शाख मां आयल पाणी जे नेकाल न थियण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवाननि दाहींदे चयो आहे त खेनि पाणी ॿोड़े छॾियो आहे। हिन वक़्तु खुलियल आसमान हेठां वेठल आहियूं। को बि चूंडियल नुमाइंदो संदन सार लहण नाहे आयो। कंडियारो भरिसां बकरी सब हेल्थ सेंटर ते मुक़रर डॉक्टर सैयद सोभारो शाह SS न्यूज़ ते ख़बरूं हलण खां पोइ बोर्ड मुतासरन जी सार लधी। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मलाह मूजिब कुछ ॾींहं खां सिंधु दरिया जी चार सबब बकरी ऐं उन जे आसपास जा ॻोठ पाणीअ जी लपेट में आहिनि। डॉक्टर सोभारो शाह पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदे मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला माण्हुनि जो चेकअप कयो ऐं उन्हनि खे दवाऊं बि ॾिनियूं। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त DHO नौशरो फ़िरोज़ संदसि ड्यूटी कंडियारो पिपरी एरिया में लॻाई आहे, पर पोइ बि इंसानी हमदर्दी ख़ातिर पंहिंजो वक़्तु कढी मिसकीन माण्हुनि जी मदद कई आहे। कुबू सईद खान में बोर्ड मुतासरन लाइ बाईपास से लॻायल मेडिकल कैंप अवाम लाइ बेलाभ बणियल दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट बरक़रार आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिब दवा लाइ आयल मरीज़ कलाकनि जा कलाक डॉक्टर जो इंतज़ार करण बाद पंहिंजे ख़ैमनि ॾांहुं बग़ैर इलाज जे वापसि थियण करे मायूसीअ जो शिकार आहिनि। बोर्ड मुतासरन DHO कंबर शहदाद कोट ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त घोसड़ू डॉक्टरनि ख़िलाफ़ नोटिस वठी खेनि ड्यूटीअ जो पाबंद बणायो वञे। फेज़गंज वेझो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पक्का चांग में सेंटर खुली न सघियो। क़िस्त लाइ आयल मुस्तहिक़ औरतूं रुली वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सूमरो मूजिब मुस्तहिक़ औरतुनि लाइ आयल 25,000 वारी क़िस्त लाइ तालके फेज़गंज में क़ाइमु सेंटर न खुली सघियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त डिवाइस होल्डर सेंटर खोलण बजाए ॻोठनि में वञी पैसा कढनि था, जिते 3,000 खां 5,000 कटौती कई पई वञे। पुलिस जे आशीर्वाद सां डिवाइस माफ़िया मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां सरेआम कटौती करे रही आहे, जॾहिं त मुस्तहिक़ औरतूं पक्का चांग सेंटर में रोज़ अची ऐं ख़ाली वापसि वञण ते मजबूर आहिनि। ठुल में सेशन जज पारां ठुल जे मिडनी ऑफिसरनि सां गॾिजाणी बरसात बाद मुख़्तलिफ़ मसइलनि जी निशानदही 3 ॾींहनि में
मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। SSU जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलू मूजिब सेशन जज अब्दुल गफ़ूर कल्होड़ो पारां ठुलिजी सिविल कोर्ट में ठुलिजी मिड़नी ऑफिसरनि ऐं सिविल सोसाइटीअ सां गॾिजाणी कई वई, जंहिंमें सिविल जज रमज़ान अहमद कल्होड़ो, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल सत्तार भैयो, मुख्तियारकार दीदार कुंडराणी, मार्केट कमेटी सेप्को, SDO शहजादो कुंडराणी, एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद नवाज़ गोलू, पब्लिक हेल्थ खाते जे यासिर अज़ीज़ अंसारी, बार काउंसिल जे सदर गुलाब बुगटी, सदर प्रेस क्लब मजीद नूनारी ऐं ॿियनि बि शिरकत कई। गॾिजाणी में बरसात बाद मुख़्तलिफ़ मसइलनि जी निशानदही कई वई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे सेशन जज अब्दुल गफ़ूर कल्होड़ो चयो आहे त मार्केट में खाधे जी शयुनि जा अघ तमामु घणा वधी विया आहिनि, उन्हनि ते कंट्रोल कयो वञे। रेवेन्यू जा अमलदार मार्केट कमेटीअ जे अमले सां राब्ते में रहनि। उन्हनि जो चवणु हो त अघ वधीक वठंदड़ माफ़िया ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि। सेशन जज मुख्तियारकार ठुल खे मुखातिब थींदे पुछा कई आहे त बरसात मुतासिरनि जो तादाद केतिरो आहे, राशन केतिरनि माण्हुनि खे ॾिनो वियो आहे, उहे लिस्टूं फ़राहम कयूं वञनि, जंहिं ते मुख्तियारकार ठुल लिस्ट फ़राहम न कई। सेशन जज पारां 3 ॾींहनि अंदरि मुख्तियारकार ठुल खे बरसात मुतासिरनि जी तादाद, राशन डिस्ट्रीब्यूशन कैंपुनि जो तादाद ऐं मिलियल राशन जी लिस्ट तलब करे वरिती। टंडे आदम खे बचाइण लाइ ॾिनल आरज़ी बंद ते पाणी जो दबाव वधी वियो। शहरियुनि एहतजाज जो जुता ॾेई छॾियो। SSU जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब PP मुख़ालिफ़ शहरी इतिहाद काउंसिल ऐं अंजुमन ताजरान समेत ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि मुश्ताक अहमद आदिल, हबीब ख़ान मरी, हबीब बहलम, अब्दुल गफ़ूर अंसारी ऐं ॿियनि प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त चूंडियल एवज़े ऐं इंतज़ामिया मिली भगत करे शहर खे ॿोड़ाइण जो मंसूबो ठाहियो आहे। शहर खे बचाइण लाइ बाईपास ते ॾिनल बंद ते पाणी जो शदीद दबाव आहे ऐं केॾी महिल बि बंदि टुटी सघे थो। हुननि चयो आहे त DC सांगड़ ऐं PP जे नुमाइंदनि सां तइ थियो हुयो त पाणीअ जो नेकाल जल्द थींदो, पर नेकाल वारे मंसूबे ते सुस्त रफ़्तारीअ सां कमु पियो थिए। जेकॾहिं शहर खे नुक़सानु पहुतो त ज़िम्मेवार इंतज़ामिया ऐं PP जा चूंडियल नुमाइंदा हूंदा।